अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, जून जो महीनो आहे ऐं सॼे मुल्क में बजट जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, पर बजट सां गॾोगॾु बजट अचण खां पहिरियों अचानक हिकिड़ी जेको आहे अलहामी जेके आहिनि क़िस्म जा अंग अखर पाकिस्तान जी हुकूमत जे पारां अचणु शुरू थी विया। ऐं सभ खां पहिरियों त इहो आयो त पाकिस्तान जी जेका GDP ग्रोथ आहे उहा लॻभॻि 4% GDP ग्रोथ थी आहे, जॾहिं त ख़ुदि हुकूमत, स्टेट बैंक, IMF ऐं वर्ल्ड बैंक जा जेके अंग अखर हुआ उहे इन खां तमामु घणो घटि हुया। ख़ैर, उहा ख़बर जेसि ताईं माण्हू एब्ज़ॉर्ब कनि ऐं उनखे सम्झण जी कोशिशि कनि, उन ते मुख़्तलिफ़ व्यू पॉइंट पिया आया। मथां वरी प्राइम मिनिस्टर साहिबु जेको चयो त 4.1 ट्रिलियन जेको आहे 11 महीननि में FBR कलेक्ट कयो आहे, जेको रिकॉर्ड आहे ऐं पाकिस्तान जी तारीख़ नएं सिर जेको आहे उहा ठही वई आहे। उनखां पोइ मुसलसल हुकूमत, वज़ीर आज़म ऐं उनजा समूरा वज़ीर जेके आहिनि उहे इहो चवणु शुरू थी विया आहिनि त मुल्क जी मईशत जे हवाले सां जेको ॾुखियो वक़्तु हुयो उहो ख़तमु थी वियो आहे ऐं मुल्क जी मईशत जे हवाले सां हाणे उहा ट्रैक ते अची वई आहे ऐं हाणे हर 9 ॾींहुं मुल्क जी मईशत लाइ बहितर खां बहितर हूंदो। इन ॻाल्हि जी केतिरी हक़ीक़त आहे, अंग अखर जेके हुकूमत ॿुधाए थी, या उनखां अलावा ॿिया जेके मईशत सां लाॻापियल इंडिकेटर्स आहिनि उहे असांखे छा था ॿुधाइनि त वाक़ई असांजी मईशत सिहतमंद थी वई आहे, उहा ट्रैक ते अची वई आहे, या इहा जेका हमेशह थींदो आहे हुकूमतूं असां वटि अंगनि अखरनि जी शोबदेबाज़ी कंदियूं आहिनि, उन क़िस्म जी शोबदेबाज़ी आहे। उन सां गॾोगॾु मुल्क जे अंदरि सनअतकार ऐं पंहिंजो कीअं था ॾिसनि हिन सॼे माहौल खे ऐं ईंदड़ बजट माण्हुनि जूं एक्सपेक्टेशन्स छा आहिनि, उन ते गुफ़्तगू कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे मारूफ़ बिज़नेसमैन ऐं बिज़नेस कम्यूनिटी जे अॻुवाण ऐं इक़्तिसादी माहिर इंजीनियर MA जवाहर साहिबु। जवाहर साहिबु, अस्सलाम वालेकुम। जवाहर साहिबु, वज़ीर आज़म हर ॿियो ट्वीट इहो आहे त भई ख़ुशख़बरी आहे, बसि मईशत बहितर थी वई ऐं ॾुखिया ॾींहुं गुज़री विया। डू यू थिंक सो? ॾिसो, जेका हिन हुकूमत खे जेके चइजे त जेको दौरु मिलियो, शुरू वारो दौरु त तव्हां मुंहिंजो ख़्यालु आहे मूंसां कंहिं तरीक़े सां जेको आहे सो गॾु वेंदव त काफ़ी ॾुखियो दौरु हो। वरितल जेका हिकिड़ो पूरी मैक्रो इकोनॉमिक जेके अंग अखर हुआ उहे सुठा कोन हुआ, पर उन खां पोइ इमीडिएटली फॉलोअप में जेको आहे सो कोविड बि आयो। हाणे इन सॼे सिलसिले खे जेकॾहिं असां साम्हूं रखे करे ॾिसूं त शुरूअ में जेको आहे सो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेका आहे सा इहो पियो महसूसु कयो। वरी महसूसु करण वारी ॻाल्हि हीअं कयूं त स्टेट बैंक, मॉनेटरी पॉलिसी साइड, फिस्कल साइड, माना गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान त इन ख़राबु थियल अंग अखरनि खे, जंहिंजो हिकिड़ो मिसाल हो $20 अरब जेको करंट अकाउंट डेफिसिट ऐं $20 अरब मथां बीठल, माना उधर वापसि कयो। हाणे इन सारे सिचुएशन में $20 अरब टू $20 अरब जी तक़ाज़ा जेका आहे सा इहा हिकिड़ी तमामु मुंहिंजो ख़्यालु आहे ख़राबु सूरत हाल हुई। इन ख़राबु सूरत हाल में शुरूअ में कोविड खां थोरो जेकॾहिं पहिरें जी ॻाल्हियूं कयूं त उन खे मुंहुं ॾियण लाइ हुकूमत खे जेको आहे सो मुख़्तलिफ़ ज़रा सां ॻाल्हाइणो पियो त कंहिं तरीक़े सां इहा जेको हिकिड़ो डिमांड आहे $20 अरब जी जेका हिन मुल्क जे मथां डिमांड हुई वरितल सॼे कर्ज़नि में, उन खे कहिड़े तरीक़े सां कीअं उन खे निबेरियो वञे। जीअं तव्हांखे यादि हूंदो साॻियो शौकत तरीन पीपल्स पार्टी वारो ज़मानो, ABC प्लान, आख़िर में अची जेको आहे सो C प्लान जे हवाले थिया, जेको IMF जो प्रोग्राम हो। हिते हिननि बि काफ़ी कोशिशि कयूं, तव्हांखे यादि हूंदो बल्कि तव्हां त प्रोग्राम बि कंदा रहिया आहियो त सऊदी अरेबिया कुझु पैसा ॾिना त हिकिड़ी रिज़र्व जी पोज़ीशन तव्हांजी बहितर इन करे थिए। छो भला रिज़र्व खे हर मुल्क बहितर करणु चाहींदो आहे, छाकाणि त जेको बि इंटरनेशनल ट्रेड हूंदो आहे। मतिलबु जवाहर साहिबु, हाणे इन ॻाल्हि खे पाण ईअं कयूं त जेको मॉडल पोयनि हुकूमतुनि कयो त जॾहिं अचिजे मामिलो आहे उनजे हल लाइ IMF खां वठिजे, जॾहिं ही आया उन वक़्तु हर कंहिं चयो पिए त IMF वटि वञो, हिननि ज़िद कई ऐं देरि कयूं, पोइ वरी पाण एडमिट कयूं त असां देरि कई, उनजे करे असांखे वधीक नुक़सानु थियो। त मॉडल उहो साॻियो खणी आया जेको नून लीग कयो, जेको पीपल्स पार्टी कयो, मुशरफ कयो, माना 20हों मुंहिंजे ख़्याल में हीउ प्रोग्राम आहे IMF जो न, त उहो साॻियो मॉडल ई खणी अचिणो हुयो। त व्हाट इज़ न्यू इन इट? हाणे थोरी देरि सां ॻाल्हायूं त शुरूअ में मुंहिंजो ख़्यालु आहे जेको
ॻाल्हियूं असां अंदरूनी खाने वारी ॻाल्हियूं जेके ॿाहिरि पिया थियूं थियनि हाणे उन में ॿ इकोनॉमिस्ट जेके आहिनि से मुल्क जा उहे इहे ॻाल्हियूं पिया था कनि त प्राइम मिनिस्टर जेको आहे तंहिंजो ख़्यालु उहो त असां IMF न वञूं उनखे मज़ीद एक्सप्लेन कुझु ईअं कजे त छो न वञूं IMF जे वञण में प्राइम मिनिस्टर जो इहो ख़्यालु हो त जेके शर्त शराइत ईंदियूं उन्हनि शर्त शराइत खे जेकॾहिं हिकिड़े दफ़ो पाण रिपीट कयूं तव्हांजे साम्हूं आहिनि भई बिजलीअ जी क़ीमत जेका आहे सा वधायो रिकवरी पंहिंजी बहितर कयो लॉसिस पंहिंजा घटायो गैस में जेको 15-16% लॉसिस आहिनि उन्हनि खे ॾिसो जवाहर साहब तव्हांखे बि ख़बर आहे त वधायो IMF एॾा डिटेल न ॾींदी आहे IMF तव्हांखे इहो वधि में वधि इहो चवंदी त भई जेको तव्हांजो बजट डेफिसिट आहे उन खे घटाइण लाइ तव्हां असांखे प्रोग्राम ॿुधायो तव्हां कीअं कंदा ही असांजूं हुकूमतूं उन्हनि खे चवंदियूं न त असां वटि छाकाणि पाण यको केतिरनि सालनि खां वठी हिन ते ॻाल्हाईंदा पिया अचूं त पाकिस्तान जे अंदरि जेको टैक्स जो रिग्रेसिव सिस्टम आहे उन में असांजी हर हुकूमत जे लाइ आसानियूं आहे त बिजली जो रुपयो वधाए छॾियो तेल जा 3 रुपया वधाए छॾियो उहो ऑटोमेटिक किरोड़े माण्हू उहो भरींदा न बजाए उनजे जो तव्हां रिच खे टैक्स नेट में आणियो अॼु बि पाकिस्तान जे अंदरि टैक्स टू GDP रेशो हाणे 10 ते पहुता आहियूं मतिलबु न त सदाईं सिंगल डिजिट में टैक्स टू GDP रेशो चवनि था पिया त दुनिया में 14 माना लोवेस्ट या स्टैंडर्ड जेको आहे पंहिंजो उहो आहे असां उहो अचीव नथा करे सघूं नंबर 1 नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त असां वटि इनडायरेक्ट टैक्सिस जो जेको वॉल्यूम आहे ऐं डायरेक्ट टैक्सिस जो जेको वॉल्यूम आहे उन जी वरी तव्हां उन खे जेकॾहिं उहो ॾिसंदव त हुकूमत ही जेका तब्दीली पसंदि सरकार हुई कप्तान जी पंहिंजो जेको आहे पंहिंजो जेको असां ड्राड़ूं पिया ॿुधियूंसीं कंटेनर ते त मूं वटि टीम आहे अचण सां जेका टीम आई आख़िरकार हुन टीम मां उनजो जेको टीम जो जेको मुख्य प्लेयर हो ओपनर असद उमर साहब उन खे फारिग कई वरी जेको असांजो ॿियो जेको टैक्स जो जेको वॾे वॾो एक्सपर्ट खणी आयो तव्हांजी कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ शब्बर ज़ैदी साहब उन खे फारिग मतिलबु इहो त जंहिं तम तराक सां कैप्टन आयो हुयो ऐं जेका टीम खणी आयो हो मईशत जे हवाले सां त उहा टीम जेका आहे ॾेई वठी पाण ई हुन मां हथु कढियईं या उहा छॾे वई शब्बर ज़ैदी जे बकौल त मां छॾियो आहे त मसइलो इहो आहे त प्लान जेको हुयो उहो त ख़बर ई न हुई त मईशत हलंदी कीअं ॾिसो हाणे इन में जेका तव्हां ॻाल्हि कई त इन शक में मां बि तव्हां सां गॾु वञण जी कोशिशि कंदुसि तव्हांखे शक इन ॻाल्हि जो आहे त जेका बि टीम हुई 10 पॉइंट मैनिफेस्टो उन्हनि मैनिफेस्टोज़ में इम्पोर्ट घटाइणु एक्सपोर्ट वधाइणु रेमिटेंसिस खे जेको आहे सो वधाइणु उन मैनिफेस्टो में जेको आहे सो इन्फ्लेशन खे महांगाई खे क़ाबू करणु इहे हिकिड़ा 4 जेके आहिनि से मर्कज़ियत में शयूं आयूं पे इन्हनि 10 पॉइंट एजेंडा में जेके हिननि जो मैनिफेस्टो जो हिसो इकोनॉमिक पर हाणे इहो शक त माण्हू जेके आहिनि से उन ज़माने में तयारु थियलु हुआ या न हुआ इन बारे में मां इन शक में तव्हां सां गॾु आहियां मूंखे बि ईअं लॻे थो त प्रिपेरेशन जेके चइजे त बिफोर कमिंग इन टू पावर उहा या त नामुकमल हुई या त अची करे शयुनि खे सेंस कयो वियो त इन्हनि ते कहिड़े तरीक़े सां रिएक्ट करिणो आहे छा करिणो आहे सूरत हाल कुझु ईअं थो नज़र अचे त इहा सूरत हाल कुझु अहिड़ी हुई इहो दावा त मूं वटि टीम आहे ऐं टीम सॼो होमवर्क करे वेठी आहे मुंहिंजे ख़्याल में शायदि इन दावा में का ख़ासि वज़न कोन्हे हलो हाणे मां तव्हांखे अञा ॿी ॻाल्हि मां तव्हां सां गॾु वेंदुसि हाणे मां तव्हांखे अञा ॿी ॻाल्हि हफ़ीज़ शेख साहबु आयो तरीन साहबु आयो पुराणो मॉडल आहे जॾहिं तव्हां IMF ॾे वेंदा त तव्हांजो फाइनेंस मिनिस्टर तव्हांजो न हूंदो ऐं हू अहिड़ो माण्हू हूंदो जेको IMF जी रिक्वायरमेंट्स पूरियूं करण जी सलाहियत रखंदो हुजे या उन तरफ़ सॼी मईशत खे डाइवर्ट करण लाइ कोशिशि कंदो हुजे IMF तव्हांखे ॿियनि शर्तनि सां त हे कयो हो कयो पंहिंजो हो घटि कयो उन सां गॾु गॾु तव्हांखे इहो चए पई त इन जो मैनेजर जेको हूंदो तव्हांजो इकोनॉमिक मैनेजर जेको हूंदो उहो तव्हां मुक़ररु न कंदव उहो असां मुक़ररु कंदासीं तव्हांजे ख़्याल में हीउ जेको कप्तान जेको कंटेनर ते जेके दावाऊं पिया कयूं कशकोल टोड़ण जूं जेके ॻाल्हियूं कयूं पिए ऐं जेको चई पिए त असां हीअं कंदासीं ऐं जेको चई पिए त असां जेको आहे पंहिंजी सॉवरनिटी खे हुन कंदासीं डोंट यू थिंक कि जॾहिं इहो फ़ैसिलो थियो त हफ़ीज़ शेख अचे या तरीन अचे असां पंहिंजी इकनॉमिक सॉवरनिटी हथु खयोंसीं मुंहिंजो ख़्यालु आहे जेके तव्हां ॻाल्हियूं कयो वेठा मूंखे काफ़ी मुश्किल पई थी पेश अचे त तव्हांजे ॻाल्हियुनि सां गॾु न वञा हाणे पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इहा हिकिड़ी बदनसीबी आहे त जेको तव्हांखे प्रोग्राम ॾिए वेठो उहो शर्त शराइत ॾियण सां गॾोगॾु तव्हांखे जेको आहे सो इहो बि चए थो त माण्हू मुंहिंजा हूंदा योसी
यानी इन खे इहो चइजे त हिकिड़ी थोरी देरि लाइ मैं जेकॾहिं पुराणी तारीख़ जे हवाले सां ॻाल्हि कयूं ईअं आहे त इकोनॉमिक जेका आहे सा अफेयर्स हिकिड़ो ईस्ट इंडियन कंपनी ॼण त हलाए वेठी। ईअं न हा बिल्कुलु। रज़ा बाकर ठीकु आहे, इजिप्ट में जेके फ़ैसिला कराया उते बि का क़ाबिल तारीफ़ का साख कोन छॾे वियो हो। तव्हां निंड मां कंहिंखे उथारियो था। हिन मुल्क में एक्चुअली जेको इहे ॻाल्हियूं नयूं कोन्हनि, कप्तान सां रुॻो न आहिनि। मूंखे यादि आहे त मोइन कुरैशी जेको आहे उन खां पोइ तव्हांजो जेको प्राइम मिनिस्टर आहे सिंगापुर में वेठो उनखे खणी करे आंदऊं। तव्हांजो हिकिड़ो जेको प्राइम मिनिस्टर बि थियो शौकत अज़ीज़, उहो वेठो न्यूयॉर्क में उनखे बि आंदऊं। त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि त असांजे मुल्क जे इकोनॉमी जा फ़ैसिला बजाए जो असांजा पंहिंजा माण्हू कनि, इहे धुरियूं पिया थियूं कनि जेके तव्हांखे ओधर पिया थियूं ॾियनि। ओधर ॾियण वारो तव्हांजी मैनेजमेंट खे बि कंट्रोल कयो वेठो आहे। त हाणे हिते सुवाल थो पैदा थिए त उहो ओधर ॾियण वारो कंट्रोल कयो वेठो आहे त उहो आख़िर कंहिंजे लाइ कमु कंदो? उहो तव्हांजे लाइ कमु कंदो या उन्हनि जे लाइ कमु कंदो जेके वरी उनखे वापसि कंहिं न कंहिं मुल्क में इंचार्ज ठाहे मोकिले छॾींदा? ईअं ई पियो थो थिए न। तव्हां ॾिसंदो त डॉक्टर इशरत हुसैन वर्ल्ड बैंक में सॼी नौकिरी कई। रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी असां थकिजी पिया आहियूं। कहिड़ा रिफॉर्म्स तव्हांजे साम्हूं ॿुधायो? कोई रिफॉर्म्स नज़र अचनि था? वरी अहिड़े तरीक़े सां हफ़ीज़ शेख आयो वियो, आयो वरी वियो, हाणे बि आयो वरी वियो। ठीकु आहे न। तव्हांखे 2-3 साल वरी ॻाल्हियूं न ॿुधंदो, वरी का ॿी हुकूमत वरी जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे इहा मोटअप थींदी। चलो हाणे पाण अंगनि अखरनि ते अचूं था। चवनि था त असांजी ग्रोथ रेट हेतिरी थी वई आहे ऐं असां 4.1 ट्रिलियन 11 महीननि में कलेक्ट कयो आहे। FBR खे हर निंड मां उथी सैल्यूट जेको आहे पंहिंजो प्राइम मिनिस्टर साहब करे थो पियो। तव्हां वाक़ई सम्झो था त असांजो इदारा जेके आहिनि एॾा एफिशिएंट थी विया आहिनि जो असां पंहिंजो टैक्स कलेक्शन में रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया? ॾिसो, इहा जेकॾहिं अंगनि जी ॻाल्हि कयो, हिकिड़ो थींदो हमेशह अंगनि जे पोयां ॿिया कहिड़ा वेरिएबल्स हूंदा आहिनि जेके अंगनि खे मुतासिर कंदा आहिनि। थोरी देरि लाइ उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। पर हिकिड़े अदद जेकॾहिं अददी सूरत हाल खे खणो, कैफ़ियत ई छॾियो, अददी सूरत हाल खणो या कैफ़ियत के अलावा हिकिड़ी एनालिटिकल साइड बि थोरी देरि लाइ असां उनखे पासे खे था रखूं त अददी सूरत हाल त 4000 खे क्रॉस करणु जेका आहे हिस्ट्री आहे हिकिड़ी। ठीकु आहे न। न मां तव्हांखे हिकिड़ो मिंट ॿुधायां। तव्हांखे नथो लॻे त पाकिस्तान जे अंदरि हर साल नए साल जॾहिं तव्हांजी GDP वधे थी त तव्हांजी कलेक्शन ऑटोमेटिक वधंदी? इहो असां 2000 खां बि ॾिसंदा हुआसीं पीपल्स पार्टी ऐं मुशरफ वारे दौर में। 2000 हर नए साल GDP जॾहिं तव्हांजी वधंदी त तव्हांजी टैक्स कलेक्शन वधंदी। कहिड़ो साल थियो आहे जो असां हिननि मिसाल तौरु 10 सालनि खे 13 सालनि खे काउंट था कयूं जंहिंमें असां हिकिड़े साल में हेतिरी कलेक्शन कई हुजे, ॿिए साल उनखां घटि कई हुजे? को अहिड़ो साल थियो आहे छा? असां त हर साल तारीख़ वधायूं पिया। GDP वधे पई त ऑटोमेटिक वधंदी न। टारगेट्स खां थोरो पोइ ते रहिया आहियूं, पर रिलेशनशिप जेका आहे जेके अंग्रेज़ी में हिन भेरे बि जेको टारगेट रखियो हुयऊं 4.8 जो हुयो न, ऐं 4.1 ते जेको आहे असांखे ॿुधाइनि पिया त ताड़ियूं वॼायो। भई तव्हां जेको टारगेट रखियो हुन खां पोइ ते बि ठाहियो, असांखे इहो नथा ॿुधायो त असां 7 बिलियन घटि कलेक्ट कई आहे। न, हिते त तव्हां सही पिया चओ त टारगेट्स खां सिर्फ़ु हिन साल घटि कोन आहियूं, हमेशह घटि आहियूं। टारगेट्स खां हमेशह असां घटि आहियूं। मां इहो ई चवां थो त टारगेट खां हमेशह घटि आहियूं ऐं गुज़िरियल साल खां हमेशह अॻिते आहियूं। बिल्कुलु ठीकु आहे। त पोइ वट इज़ अचीवमेंट कहिड़ी थी? न देखो, मुल्क में कंहिं बि डेवलपिंग इकोनॉमीअ में जेका अचीवमेंट हूंदी आहे उहा अचीवमेंट हूंदी आहे त तव्हां जेको आहे सो हिकिड़ो मिडिल क्लास डेवलप कयो। देखो, कंसेप्ट ऑफ डेवलप मुल्कनि में जेको आहे सो हिकिड़ो मिडिल क्लास जी हिकिड़ी वॾो अंग ऐं उन्हनि खे हिकिड़ी सोशल सिक्योरिटी सां गॾोगॾु जेका आहे सा हिकिड़ी हाउसिंग खां वठी तव्हांजी हेल्थ, हाइजीन, ॿिया सभु फैक्टर्स, इन्हनि टैक्सिस मां इहे ई त शयूं स्पॉन्सर थींदियूं आहिनि जेके हिते जेके आहिनि से माण्हुनि खे अञा ताईं असां अवेलेबल न करे सघिया आहियूं। थोरी देरि लाइ इहो चवंदो ख़ान जेकॾहिं ॻाल्हियूं वेठो करे त भई जेको आहे सो सिहत कार्ड, ख़ान जेकॾहिं इहो ॻाल्हियूं करे थो एहसास प्रोग्राम, ख़ान जेकॾहिं इहो ॻाल्हियूं थो करे त माना अनएम्प्लॉयड यूथ खे 50 लखनि ताईं जा कर्ज़ा ॾियो। ख़ान जेको आहे सो इहे ॻाल्हियूं वेठो थिए चए 20 लखनि जा ईअं वठी बग़ैर कोलेट्रल जे वठो। ख़ान जेकॾहिं इहे ॻाल्हियूं करे थो 60 अरब रुपया तव्हां उन SMEs खे कर्ज़ा ॾियो जिन वटि का यानी गिरवी रखण लाइ कंहिं क़िस्म जी का सनत कोन्हे त गिरवी रखी करे पैसा इहे सभु पुराणियूं ॻाल्हियूं न। ॾिसो नवाज़ शरीफ़ आयो, रोज़गार स्कीम, रिक्शा पे ॾिनई, कर्ज़ पे ॾिनई, उहो तव्हांखे यादि आहे। जेका पंहिंजो जेको आहे हाउस हेल्थ कार्ड जी ॻाल्हि नवाज़ शरीफ़ पाण जेको आहे हिते सिंध में बि अची जेको आहे तव्हांखे यादि आहे ठटे में आयो शिराज़नि वटि उते ऐलान कयईं फलाणो। इहे पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि न।
नई काढ़ी शइ आहे जेका चइजे त ही गवर्नमेंट आई त इक़्तिसादी मंज़रनामे ते ही नयूं शयूं थियूं जंहिंसां मुल्क जी मईशत खे चलो अॼु न त चइजे त को नओं दग ॾांहुं दग उहो पोइ मिले पर उन दग ॾांहुं डाइवर्ट करण लाइ हिननि 3 सालनि में कई आहे। का अहिड़ी शइ थी आहे? मां वक़फ़ो वठां थो, मां वक़फ़े खां पोइ तव्हांखां इहो पुछंदुसि, ख़ासि तरह वरी जेके हिन कोविड जे सीज़न में प्राइम मिनिस्टर साहिबु 2 वॾा इनिशिएटिव वरिता हुया, चई त मां हिन कोविड में बि पंहिंजी जेका सियाहत खे हथी वठाईंदुमि ऐं कोविड में मां हाउसिंग स्कीम जे थ्रू बेरोज़गारी ख़तमु कंदुमि। उहे 2 स्कीमूं किथे पहुतियूं, इनिशिएटिव प्राइम मिनिस्टर किथे पहुता, उते बि ॻाल्हाईंदासीं ऐं मईशत जे बारे में। नाज़रीन, इंजीनियर एम ए जब्बार साहिब सां गॾु आहे, मुल्क जा मारूफ़ इक़्तिसादी माहिर बि आहिनि, मारूफ़ सनतकार बि आहिनि ऐं बिज़नेस कम्यूनिटी जा अॻुवान बि आहिनि। असां सां गॾु आहिनि। मुल्क जी मईशत जे हवाले सां सॼी गुफ़्तगू हलंदड़ आहे। असां सां गॾु रहिजो, मिलूं था वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे बजट ऐं मुल्क जो इक़्तिसादी मंज़रनामो, हुकूमत जूं दावाऊं, उन्हनि दावाउनि जी हक़ीक़त छा आहे, उन ते गुफ़्तगू हलंदड़ आहे। मुल्क जा मारूफ़ इक़्तिसादी माहिर, मारूफ़ बिज़नेसमैन ऐं बिज़नेस कम्यूनिटी जा अॻुवान जनाब इंजीनियर एम ए जब्बार साहिब सां गॾु आहिनि। अचो त मुंहिंजी गुफ़्तगू अॻिते वयूं। जब्बार साहिबु, बुनियादी सुवालु जेको मूं कयो त हे जेका तब्दीली सरकार, जंहिंजो नालो ई तब्दीली सरकार, हिननि 2.5-3 सालनि में मुल्क जे इक़्तिसादी पॉइंट ऑफ व्यू खां, मंज़रनामे जे हवाले सां, कि वाक़ियतनि के इनिशिएटिव अहिड़ा वरिता आहिनि जिन खे चइजे त भई ही वाक़ई को डिफरेंट क़िस्म जा इनिशिएटिव आहिनि जेके मईशत खे अॼु न त भली अॻिते हली 1 साल 5 साल 8 साल खां पोइ फ़ाइदो ॾींदा? ॾिसो, थोरो सो जेकॾहिं असां हिकिड़ो एहतिसाबी नुक़्ते नज़र सां ॻाल्हायूं त हिन हुकूमत जेके आहिनि से हिकिड़ो एहतिसाब जे हवाले सां तमामु घणियूं ॻाल्हियूं कयूं। हाणे उन्हनि एहतिसाबी जेकॾहिं अमल में जेको आहे सो उते हिकिड़ियूं तमामु घणियूं कॉन्ट्रोवर्सीज़ पैदा थियूं, तज़ादात खणा पिया। उन इक़्तिसादी अमल में जेको आहे सो हेॾी महिनतुनि खां पोइ जॾहिं नैब जा केस विया पिए त उन्हनि जी प्रोसिक्यूटेबल लेवल एतिरी त कमज़ोर हुई जो कोर्टूं उन्हनि खे डंप पियूं कनि, छॾे पियूं। हा, ऐं उन्हनि जी मुखालफ़त कंदे ऑब्ज़र्वेशन्स बि पियूं ॾियनि। त हाणे थोरी देरि लाइ मां वापसि इन ॻाल्हि ते अचां त जेकॾहिं आई.के. ख़ान जी इहा ख़्वाहिश जेका मुंहिंजो ख़्यालु आहे कि सॼे हिन जे यानी हिकिड़ी पिक्चर ऑफ थॉट्स में एहतिसाब जेका आहे सा प्रायोरिटी रही ऐं उन ते घणो ॻाल्हाईंदो हो, उहो जेको आहे सो कंहिं तरीक़े सां उते बि हिकिड़ो कैफ़ियती जेको क्वालिटेटिव हिकिड़ो अमल हो, उन मां लॻे थो त शयूं न पे गुज़रियूं ऐं उन न गुज़रण जे करे सिर्फ़ु एहतिसाब ते न ॻाल्हाईंदो हुयो, चवंदो हुयो त एहतिसाब जे मामले में मां हे कंदुमि। ॿियो जेको ॻाल्हाईंदो त मां इंसाननि ते, ह्यूमन डेवलपमेंट ते मां पंहिंजा सॼा रिसोर्सिस इन्वेस्ट कंदुमि। ठीकु आहे, चवंदो हुयो त मां ॿाहिरां न वठंदुमि, मां सॉवरेनिटी खे पंहिंजो न लूज़ कंदुमि ऐं मां किस्तो न खणंदुमि। इहे त उनजा मेजर शयूं हुयूं न। हाणे ह्यूमन डेवलपमेंट ते छा इन्वेस्ट थियो आहे चइनि सां? न आहे, देखो तव्हां सां थोरी देरि लाइ वरी वापसि अचूं अंगनि अखरनि ते। पाकिस्तान जो जेकॾहिं 1920 जे तव्हां हिकिड़ो ब्रेकअप खे ॾिसो, तव्हांजी रेवेन्यू कलेक्शन टैक्स ऐं प्लस नॉन टैक्स 6200-300 ते अची बीठी, टारगेट हेठि हाणे ॻाल्हियूं था कयूं, जंहिंजो छा थियण वारो आहे उनखे छॾियो। हाणे 6200 ऐं तव्हांजो जेको एक्सपेंडिचर आहे उहो आहे 9600, विच में तफ़ावत तव्हांजो 3500 आहे। हाणे थोरी देरि लाइ असां हिन टैक्स रेवेन्यू जेको 4100 आयो आहे, 57.5 57% तव्हांजे प्रोविंसिस खे वञे थो हलियो। इन हंध ते जेकॾहिं असां ॾिसूं था त ॿियो छा हिकिड़ियूं असांजूं डिमांड्स आहिनि। असांजूं डिमांड्स जेके आहिनि से 2500 अरब रुपया असां जेको आहे सो सिर्फ़ु व्याज जे मद में अदा कयूं था। जब्बार साहिबु, इहो मां तव्हांखे न मां इहे ॻाल्हियूं मां तव्हांखे इन करे ॻाल्हियूं इहे मईशत सां उहे आहिनि क्रॉनिकल असांजा जेके आहिनि केसिस आहिनि जेके असांखे ख़बर आहे।
असां त ॻाल्हायूं था पिया त जेका मैनेजमेंट इकनॉमिक मैनेजमेंट हिन सरकार जेका तब्दीली जे नारे सां आई, हुन अची जेके ॻाल्हियूं कयूं उन में के इनिशिएटिव अहिड़ा आहिनि जिन खे वाक़ई चइजे त भई हे 2 इनिशिएटिव जेके आहिनि या हे 4 इनिशिएटिव जेके आहिनि इहे डिफरेंट आहिनि, इहे भली अॼु पे बैक कंदा न हुजनि, छाकाणि त हीअ जेके सबबु ॿुधायो था त मुल्क जे अंदरि असांजो डेफिसिट हेतिरो आहे, असांजो कर्ज़ा हेतिरा आहिनि, असांजो डिफेंस जो बजट हेतिरो आहे, इहे सभु ॻाल्हियूं पहुचियूं आहिनि। पर अचण सां हिकिड़ी सरकार जेका तब्दीली नाले में आई आहे उनखे नवां इनिशिएटिव के डिफरेंट के ॻाल्हियूं कयूं आहिनि। ॾिसो, जेसि ताईं ॻाल्हाइण जे हद ताईं तालुक़ु हो स्टॉक ऑफ स्पीकिंग ख़ान जो जेको हो उन खे मां इहो चवंदुसि त हिकिड़ो फ़र्श ते सीरत वारो हिकिड़े ख़िताबात हुआ जंहिंमें हिकिड़ियूं डिज़ायर्स हुयूं सुठियूं। हाणे अॻिते हलूं त उन्हनि डिज़ायर्स जी इम्प्लीमेंटेशन जेका आहे सा तव्हां 2 टिनि हिसनि में विरायो। नंबर 1 इकोनॉमिक मैनेजमेंट, आई गो विथ यू, फेल्यूअर। एडमिनिस्ट्रेटिव मैनेजमेंट, फेल्यूअर। एनर्जी सेक्टर जी मैनेजमेंट, टोटली करप्शन लेड जेका आहे सा सरप्लस ग्रोथ। हाणे जेकॾहिं असां अचूं त इशरत हुसैन साहब वेठो आहे हुते, उहो जेको आहे सो रिफॉर्म्स पियो थो आणणु चाहे, ब्यूरोक्रेटिक रिफॉर्म, प्रोफेशनलिज़म ऐं जेका आहे सा ई सिस्टम, टोटल फेल्यूअर। हाणे जेकॾहिं थोरी देरि लाइ वापसि अचूं असां कॉमर्स पॉलिसियुनि जे तरफ़, त कॉमर्स पॉलिसियुनि खे हलाइण वारा ख़ुदि पंहिंजो कॉमर्स पिया था हलाइनि। हाणे हिकिड़ो त ख़ान जो सभ खां वॾी जेका कमज़ोरी मूंखे नज़र थी अचे उहा इहा आहे त पंहिंजे इलेक्टेड माण्हुनि ते ईअं थो लॻे थो हुनखे कोई एतबार ई कोन्हे। हुनजे चौगर्द कहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके या त नॉन इलेक्टेड आहिनि या कंहिं न कंहिं जे चवण ते, जीअं तव्हां IMF जूं ॻाल्हियूं कयूं, इन में त को शक कोन्हे। मुंहिंजो ख़्यालु आहे इन खे लिकाइण जो मतिलबु आहे त माण्हू आईने जे साम्हूं पंहिंजो पाण खे बुरो ठाहे। त इहे सभु ॻाल्हियूं जेकॾहिं असां हिकिड़ी एडिशन्स कयूं त ख़ान खे जेकॾहिं थोरी देरि लाइ मां कॾहिं कॾहिं उर्दूअ में इहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहियां, अलाए टीवीअ में चवणु मुनासिबु आहे या न आहे, त रज़िया गुंडो में घिर गई। मूंखे कुझु ईअं जेको आहे सो ख़ान जी शख़्सियत नज़र ईंदी आहे। पर ख़ान जे बारे में मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में मां एज़ ए सवाल हिते हिकिड़ो हुओ आहे साईं, रज़िया खे गुंडनि अची घेरियो आहे या रज़िया ख़ुदि वञी गुंडनि जे चुगल में फासी आहे? शौक़ु हुयुसि उनखे। मां पहिरें हुन ते वेंदुसि। मुल्क जो प्राइम मिनिस्टर आहे, असांखे इज़त एतिराम बि करणु खपे, इलेक्टेड वोटनि सां आयो आहे। न, इहा ई त ॻाल्हि मां चवां थो त जहिड़े नमूने सां ख़ान साहिबु आयो आहे, जहिड़े नमूने सां उहा इलेक्शन जे बारे में ॻाल्हियूं हलनि पियूं, जेका हुन सां पार्टी जेके तकड़ी में जेका 2002 जी इलेक्शन में जेको आहे पंहिंजो हिकिड़ी सीट ऐं वरी पोइ 13 जी इलेक्शन में पंहिंजो हे, ऐं उनखां पोइ यकदमि जेको आहे एॾी सीटूं आयूं आहिनि ऐं किथां जा टुटा माण्हू कीअं उन सां जुड़िया, इहो जेको सॼी जेका स्ट्रक्चरिंग थी आहे उहा त हाणे कंहिंखां एविडेंट आहे न, कंहिंखां गुझे। फयाज़ ॾिसो, इन में त को शक कोन्हे। जेकॾहिं थोरी देरि लाइ असां ख़ान खे हुकूमत करण जो या इक़्तिदार में अचण जो एॾो शौक़ु हुयो जो हुन चयो त भले मूंखे जे इर्द गिर्द जेके आहिनि इहे पुराणा के पीपल्स पार्टी जा, के नून लीग जा, के पंहिंजो हिन जा पंहिंजो काफ लीग जा, इहे सभई मूंखे मोहरा गॾाए ॾियो। शेख रशीद जे बारे में ख़ान लाइ छा चवंदो, इसको तो मैं चपड़ासी न रखूं, सबसे बड़ा पंजाब का गुंडा है वो अपना परवेज़ इलाही है। ये समूरियूं ख़ान जूं ॻाल्हियूं आख़िर में ख़ान चयो त मूंखे इक़्तिदार ॾियो, पोइ भली इहे सभु जेके आहिनि न, भली इन्हनि गुंडनि जे विच में मूंखे विहारियो। फयाज़, माफ़ी ॾियणु जेका आहे सा मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि उहा सुनत बि आहे। माफ़ी केरु कंहिंखे पियो ॾिए? ॾिसो, ख़ान में लॻे थो त वुसअत जेका आहे माफ़ी ॾियण जी कुझु वधीक ई आहे। ॾिसो, इन खे माण्हू एप्रिशिएट करे त एॾी वॾी सां गॾु इहा जेका ॻाल्हि तव्हां कई आहे न, उन मां ख़बर पए थी। हाणे बाक़ी ॻाल्हियूं जेकॾहिं ॿियूं कयूं गवर्नमेंट जे पंहिंजे ओवरऑल, हाणे पाण ॿी ॻाल्हियुनि ते अचूं था, थोरो इक़्तिसादी मंज़रनामे ते। हीअ त खणी 2 स्टेटिस्टिक्स पाण ते ॻाल्हाईंदा। टैक्स रिफॉर्म्स, टैक्स जो निज़ाम, कलेक्शन जी ॻाल्हि त ॿुधाइनि था असांखे, पर ज़ाहिर आहे जॾहिं टैक्स जो निज़ाम जेकॾहिं इहो रहंदो त पोइ त टैक्स कलेक्शन जी माना ई न रहंदी न। उन जे हवाले सां तव्हांखे छा थो लॻे? जेको तव्हां जेका टैक्स निज़ाम जे हवाले सां ॻाल्हायो, मां तव्हांखे मुंहिंजो ख़्यालु वरी चाहियां थो त इन में हिन वक़्तु मां मुंसलिक आहियां, 3 मीटिंगुनि में वञी चुको आहियां, फाइनेंस मिनिस्टर सां ॻाल्हियूं थियूं आहिनि, ऐं हिकिड़ो असां बेसिक रिफॉर्म्स या असांजे ख़्याल में फंडामेंटल रिफॉर्म जेको अचणु खपे, मां तव्हांखे उहो 2-3 मिंटनि में ॿुधायां थो।
पर उनखां पहिरें मौजूदा निज़ाम छा आहे? 22,000 खां 32,000 हिकिड़ी आर्मी आहे जेके चइजे थो FBR। उन आर्मीअ जी परफॉर्मेंस छा आहे? 1530 अरब रुपया डायरेक्ट टैक्सिस कलेक्ट था थियनि, उन मां 1300 अरब रुपया उहे आहिनि जेके हे कोन था कलेक्ट कनि। उहे असां पारां ग़रीब सैलरीड क्लास जा सैलरीड क्लास withhold था थी कॉन्ट्रेक्टर वञनि। आहे जेको कुझु आहे उन खां विदहोल्डिंग टैक्सिस ऐं ॿियो हिकिड़ो इस्तेलाह अथव एडवांस टैक्सिस भरियो। माना जेका मां तव्हांखे एग्ज़ैक्टली अंग थो ॿुधायां, हिन उन जी एनालिसिस नथो ॿुधायां। टोटल FBR डायरेक्ट टैक्सिस जे कलेक्शन में जेके रिटर्न्स मां रियलाइज़ कराया माण्हुनि खां उहे 47 अरब रुपया। माना 47 अरब रुपया इन्हनि 22 खां 32,000 जेके चइजे रेगुलर एम्प्लॉइज़ वर्सिस ॿिया एम्प्लॉइज़ उहे आहिनि, उहा परफॉर्मेंस आहे। हाणे ॿिए पासे अचो, कस्टम स्टेज ते, इम्पोर्ट स्टेज ते। माना हीउ जेको तव्हां चओ पिया त इहे जेको 4.1 ट्रिलियन जो जेको अंग आहे, हा उन मां FBR जी कारकर्दगी जेकॾहिं मंझे 50 अरब खां वधीक न हूंदी, 47 50 अरब रुपया अथव बसि। हाणे वापसि अचूं त ॿिए पासे इम्पोर्ट स्टेज ते FBR त कोन थी कलेक्ट करे। आया सिस्टम उन्हनि खे ॾेखारे थो तोखे 10 रुपया टैक्स भरिणो आहे, भरे थो, या हुनखे डिस्प्यूट छा कंदा 15 रुपया भरिणो अथई, वीचारो 15 ॾींहं डिटेंशन जे बजाए 15 रुपया भरे सामान खणी भॼी वेंदो। सभु टैक्सिस सिस्टम खयां, उते बि कंहिं क़िस्म जी का हिकिड़ी फील्ड जी का बि उते इनपुट कोन्हे। पर वरी जेका ख़ासि ॻाल्हि ॿुधो, हैरान कुन ॻाल्हि आहे त तव्हां इम्पोर्ट ते, इम्पोर्ट शइ आई अञा विकामजी कोन्हे, तव्हां हुन ते कंज़म्पशन टैक्स बि वठो था। कहिड़ो? सेल्स टैक्स। तव्हां जेको आहे सो अञा इनकम ई कोन ठाही आहे, तव्हां खां इनकम टैक्स बि वठनि था। तव्हां अंदाज़ो लॻायो त इन खे चइबो आहे टैक्स ऑन टैक्स जो फ़लसफ़ो पाकिस्तान में ईअं पियो थो हले। हाणे वापसि अचूं त रिफॉर्म्स छा आहिनि? ॾिसो, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांजे ख़्याल में जेको असां हलायूं वेठा कोशिशि कई आहे FPCCI जो, फेडरेशन ऑफ पाकिस्तान जो नुक़्ते नज़र इहो आहे त तव्हां जेको आहे सो कंपलसरी फेडरेशन ऑफ पाकिस्तान, हा, फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री, उन जो फेडरेशन ऑफ पाकिस्तान जो हिकिड़ो ॿियो मतिलबु जी एग्जैक्टली। उन जेका हिन वक़्तु जेका गवर्नमेंट खे इस्तदा कई आहे, सूरत हाल ते एक्सप्लेनेशन कई आहे ऐं चयो आहे उहो इहा त असां चऊं था तव्हां कंपलसरी रजिस्ट्रेशन कयो कंहिंजी, तव्हांजे 10 डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ ते ऐं के इलेक्ट्रिक ते 4 मिलियन खां वठी 4.5 मिलियन कमर्शियल कंज्यूमर्स आहिनि। तव्हां वटि 3,71,000 इंडस्ट्रियल कनेक्शन्स आहिनि। हिन वक़्तु 3,71,000 इंडस्ट्रियल कनेक्शन्स मां 48,000 रुगो सेल्स टैक्स पे था पे कनि। ठीकु आहे। ऐं हुन पासे तव्हां वटि जेके 4.5 मिलियन आहिनि कमर्शियल, थोरी देरि लाइ तव्हां ऐं असां वेही, मां तमामु कंज़र्वेटिव वे में इहो ठाहियो आहे, वेही ॿियनि जी मदद सां, ऑफकोर्स नॉट आई अलोन, कि असां इंस्टीट्यूशन जे तरफ़ां असां इहो चयो आहे त इन्हनि 4.5 मिलियन खे तव्हां चओ त भई 1/2 मिलियन त उहे आहिनि जेके शायदि बंदि हूंदा, थ्रेश होल्ड खां हेठि आहिनि या को प्रॉब्लम्स में आहिनि, लॉसिस में आहिनि, कढो 4 मिलियन। 1 मिलियन ॿियो बि कढो। तव्हां चओ त बाबा ही स्कूल आहिनि, कॉलेज आहिनि, हॉस्पिटल्स आहिनि, हिननि खे कमर्शियल कनेक्शन मिलियन आहिनि, पर इहे डिस्ट्रेस्ड पार्टीज़ आहिनि, कढो 3 मिलियन। 3 मिलियन मां असां 2.5 मिलियन जेको आहे सो खईं त बाबा 2.5 मिलियन ऐं जेके इंडस्ट्रियल कनेक्शन तव्हांजा 3,71,000 मां 71,000 बि कढो 3 मिलियन, माना तव्हांजा टोटल 3 मिलियन तव्हांजा त एंटर त थियनि न कंपलसरी हुन में रजिस्ट्रेशन में। तव्हां जेकॾहिं इन खे कयो त पोइ तव्हांखे रिड्यूस कयो पंहिंजो टैक्स। 17% टैक्स आहे चोरीअ वारो टैक्स। इन में तव्हां कंहिं क़िस्म जी भत्तो आहे, टैक्स न आहे, भत्तो आहे साईं, न वेठा इन खे कंहिं तरीक़े सां जेको आहे सो सिस्टम खे ट्रांसपेरेंट ऐं ईमानदाराना हलायो। तव्हां सिंगल स्टेज ते 5% खां वधीक न वठो। असां चयो तव्हां इम्पोर्ट स्टेज ते तव्हां सिर्फ़ु कस्टम ड्यूटी वठो, ॿियूं शयूं कॾहिं वठो, माण्हू खणी आयो विकिणे सिंगल स्टेज ते सेल्स टैक्स ॾे, उन मां हुन कमायो, जेतिरे में विकियो उन ते तव्हां 10% जेको आहे सो हुन खां टैक्स वठो। हींअर त रुगो सैलरी क्लास ऐं ॿिए जेके नज़र पे था अचनि जिन खे पैसा ॾियणा आहिनि त कटे वठो विदहोल्डिंग टैक्स। त असां इहो हिकिड़ो सॼो मंज़रनामो असां चयो आहे एग्ज़म्पशन कंहिंखे बि न ॾियो, सवाइ चंद जिन हंधनि ते एग्ज़म्पशन ॾियण जी ज़रूरत आहे। सच एज़ फॉर एग्ज़ाम्पल जेके हिकिड़ा यानी NGOs आहिनि जेके वाक़ई क्रेडिबल NGOs आहिनि, तव्हां जेको आहे प्लस तव्हां एग्ज़म्पशन ॾियो पंहिंजी फूड इन्फ्लेशन खे रोकण लाइ, छाकाणि त तव्हां जेका टैक्स हणो था कंहिं बि फूड ते, कंज्यूमर आइटम्स ते, उहा ज़ाहिराना ट्रांसलेट थींदी कंज्यूमर ते। उते तव्हां चंद हंधनि ते डिविडेंड्स आहिनि, ॿिया आहिनि, थोरो
इनकरेज कयो तव्हांजा हे इन्वेस्टमेंट। जेको दोस्त टेक्सटाइल वारा जो चवंदा आहिनि असांखे पंहिंजो ॾियो ऐं मरातूं ॾियो टैक्स में हिन में असां चऊं था त अक्रॉस द बोर्ड को एग्जेम्पशन न, हर को टेक्सटाइल हर सेक्टर को बि इन ते एग्री करे हर थो को न देखो एक्सपोर्ट त when they are in the member of the न ॾिसो हींअर बि गवर्नमेंट जेको लास्ट टाइम जेको सिस्टम आंदो आहे त हाणे हिननि खे टैक्स ॾियणो आहे पर वापसि बि वठिणो आहे। हिकिड़ो सिस्टम फास्टर ठाहियो अथनि, हाणे जल्दी जल्दी हिननि खे पैसा वापसि बि मिलनि वेठा। तव्हां इन करे एग्ज़ैम्प नथा करे सघो। मां थो तव्हांखे फ़लसफ़ो ॿुधायां त उन मां तव्हांखे इनकम ख़बर कोन थी पए त कंहिं केतिरी इनकम जनरेट कई। ॾिसो न, तव्हांखे इनकम जनरेट जेका आहे माण्हुनि जी जेकॾहिं ॾिसणी आहे त खणी हिकिड़ो % बि टैक्स लॻे न, तव्हां ट्रैक करे सघो था डिजिटल सिस्टम में कि जेकॾहिं कंहिं 1 करोड़ रुपए जी शइ ते 1% बि टैक्स ॾिनो आहे, हाणे उहो काॾे वियो ज़रा न उन जी ट्रैकिंग शुरू थींदी, उहो विकिणंदो कमाईंदो कुझु न कुझु जेको आहे सो इनकम टैक्स ॾींदो। ॿ बुनियादी शयूं आहिनि जेके तव्हां ॻाल्हि कयो था पिया, हिकिड़ो टैक्स टू GDP रेशो, ॿियो आहे त टैक्स नेट जो जेको आहे उहो तव्हांजो ब्रॉडन कयो ऐं इहे ॿ बुनियादी शयूं जॾहिं तव्हां ब्रॉडन कंदव रेट हेठि लाहियो। यस, जॾहिं तव्हां ब्रॉडन कंदव त रेट हेठि लाहींदो त बि तव्हांजो टैक्स टू GDP रेशो ऑटोमेटिक वधंदो। इहो हिकिड़ी सिंपल फार्मूला आहे, सॼी दुनिया जे मईशतुनि खे थोरो थको जेकॾहिं हीअं माण्हू थुले लेखे ई ॾिसे थो त इहो दुनिया जो दस्तूर आहे त टैक्स नेट ब्रॉडन कयो ऐं टैक्स जो जेको रेट आहे उहो घटि कयो त तव्हांजो टैक्स टू GDP रेशो ऑटोमेटिक इनहेंस थी वेंदो। नंबर 1, पर उन सां गॾोगॾु तव्हांजी ॻाल्हि नो एग्ज़ैम्पशन, को एग्ज़ैम्पशन कंहिं बि माण्हू खे एग्ज़ैम्प न कयो। मुराद तव्हां ॾींदव उहो आहिनि मुराद इन्फ्लुएंस ते। पाकिस्तान में हिकिड़ो जेको सिस्टम अथव, मां तव्हांखे थोरो सवले सिंधी में कोशिशि कयां त कस्टम में हिकिड़ो शेड्यूल अथव 5th, जंहिंजो जेतिरो इन्फ्लुएंस आहे उहो पंहिंजी शयुनि खे। हिकिड़ो ॿियो पासो पंहिंजो जवाहर साहब प्रोग्राम जो टाइम बि थोरो आहे, एहसास प्रोग्राम जी वॾी जेको आहे वाखाण पई हले। एहसास प्रोग्राम ज़ाहिर आहे उहो बि कप्तान जी इनिशिएटिव त न आहे, त उहो त बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे पंहिंजी शहादत खां पहिरियों उन डिज़ाइन करायो हुयो, तव्हांखे बि यादि हूंदो। उनमें डॉक्टर कैसल बगारी वारा ॿिया हुया, पोइ अची पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट उनखे बेनज़ीर जे नाले सां उहो अची उहो कयो। पर 21 दफ़ा पेट्रोल जूं क़ीमतूं हिन 3 सालनि में वधियूं आहिनि ऐं पेट्रोल वधण जो मतिलबु आहे त तव्हांजी हर शइ वधंदी। अटो किथे वञी पहुतो आहे, खंडु, माना ग़रीब जेको चांहि पीए ऐं मानी खाए, चांहि सां ई मानी खाए त उनजो चांहि जा पैसा, खंड जा पैसा बि उनजा वधिया त अटे जा क़ीमत। मूंखे ॿुधायो इहो कहिड़ो एहसास प्रोग्राम आहे जो तव्हां होॾां ॿिए पासे ॾांहुं उहो ॾियणो त ग़रीब खे आहे न। छाकाणि त तव्हांजी जेका टैक्स कलेक्शन जो निज़ाम आहे उनमें त ग़रीब पियो ॾिए न। मतिलबु आहे हिकिड़ी टेबलेट आहे जेका ग़रीब वठे थो पियो पंहिंजे ॿार जे लाइ, बीमार ॿार जे लाइ, उहो रोज़ानो कमाए थो पियो, साॻी क़ीमत में उनखे मिले थी, साॻी बिलियनर बि साॻी क़ीमत में वठे थो पियो, त पोइ तव्हां उहो सॼी कलेक्शन त तव्हांखे उतां इनडायरेक्ट टैक्सिस मां थिए थी पई न, उहो त ग़रीब ॾे वेठो न। पोइ इहो एहसास प्रोग्राम जो कहिड़ो फ़ाइदो? ॾिसो हाणे थोरी देरि लाइ तव्हां जेका ॻाल्हि टच कई आहे तमामु अजीब ॻाल्हि आहे। कॾहिं कॾहिं मां बि सोचींदो आहियां त हिकिड़ो कैश जे तौर ते ख़ैरात ॾेई करे तव्हां उनजी सेलिंग वधायो वेठा, ठीकु आहे न, 150, 200 ऐं ॿिया बि जेके प्रोग्राम आहिनि, यानी हिकिड़ो इंट्रस्ट फ्री या लोअर इंट्रस्ट 400, 500 अरब रुपया। स्टील मिल जेका आहे उनजी तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं रिहेबिलिटेशन कराई वञे, उनजा एस्टिमेट्स चीनियुनि छा ॾिना आहिनि। चीनियुनि चयो आहे त भई हिन ते $600 मिलियन में हे स्टील मिल वापसि हलणु शुरू थी, रिहेबिलिटेट माना 100 अरब रुपया। मूंखे इहो ॿुधायो त जेकॾहिं इहे पैसा जेकॾहिं ईअं असां ॾियूं था, जेकॾहिं गवर्नमेंट इन्हनि खे हिकिड़ो कंहिं हंधि कोऑपरेटिव सिस्टम्स में इन्हनि ई माण्हुनि जे नाले सां जेको आहे सो फैमिलीज़ जा शेयर्स उते हुजनि ऐं उन कोऑपरेटिव सिस्टम में हिकिड़ी उहा शइ हले जेका प्रोडक्टिव हुजे, इज़त एतिराम सां, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी इहा त मामूली ॻाल्हि आहे जवाहर साहब। पर तव्हां ॾिठो त जॾहिं प्राइम मिनिस्टर वञी लंगर खाना खोले थो ऐं माण्हुनि खे चए थो त तव्हां अची मतिलबु आहे कंहिं लंगर खाने ते वञी खाओ, मतिलबु आहे माण्हू पाण कमाए न सघे, हिकिड़ो सिहतमंद माण्हू खे असां इनकरेज पिया कयूं त तोखे असां ॿियो कुझु नथा ॾेई सघूं, तूं वञी ख़ैरात जी मानी खा। इन खां पोइ त रियासत जो जेकॾहिं सभ खां अहम उहिदेदार इहा ॻाल्हि करे ऐं इन क़िस्म जो ट्रेंड ॾे त ख़तमु थी वियो न। माण्हुनि जो इज़त नफ़्स, माण्हू जो जेको आहे पंहिंजो जेको आहे लाइफ स्टाइल त ॿी शयूं छॾियो, पर इज़त नफ़्स बि माण्हू जी मजरू करे पियो असांजो जेको आहे। तव्हां वटि जेकॾहिं इन्वेस्टमेंट जे अगेंस्ट में कैपिटल फॉर्मेशन न थिए
प्रोडक्टिव फॉर्मेशन न थिए, इन जो मतिलबु आहे तव्हां वटि का टीम ई कोन्हे, उहा तव्हांखे सवलो रस्तो ई सेखारींदी। वॾी महिरबानी तव्हांजी जबार मेमन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नज़रीन, मुल्क जो इक़्तिसादी मंज़रनामो, कप्तान जूं दावाऊं, हुकूमत जा अंग अखर सभु जेके आहिनि उहे असांखे लॻे ईअं थो त हवा में बीठल आहिनि। मुल्क जो आम माण्हू जेके आहिनि, मुल्क जा 22 करोड़ माण्हू जेके मज़दूर आहिनि, हारी आहिनि, महिनत कश आहिनि, जेके क्लर्क आहिनि, जेके पंहिंजो ॿियूं नंढिड़ियूं नंढिड़ियूं जॉब्स कनि था प्राइवेट सेक्टर में, थोरो गवर्नमेंट जे अंदरि, उन्हनि जी ज़िंदगी ते का बि तब्दीली न आई आहे। इहे जेका अंग अखर असांखे ॿुधाया पिया वञनि, जेके ग्रोथ जा, तोड़े जेको आहे FBR जी टैक्स कलेक्शन जा, उन्हनि जो को बि ज़िंदगी, असांजे आम माण्हुनि जी ज़िंदगी ते उनजो को फ़र्क़ु नथो पए। जेके दावाऊं त असां इंसान ज़ात ते, ह्यूमन डेवलपमेंट ते ख़र्चु कंदासूं, कप्तान जूं उहे दावाऊं समूरियूं जेके आहिनि उहे असांखे किथे बि उनजो 1% बि अमल थींदे नज़र नथो अचे पियो। बहरहाल ईंदड़ प्रोग्रामनि में मुल्क जे इक़्तिसादी मंज़रनामे ते वधीक गुफ़्तगू कंदासूं। बजट जो सेशन आहे, ज़राअत ते, सनअत ते ऐं ॿियनि टैक्स रिफॉर्म्स ते अलहदा प्रोग्राम्स बि कंदासूं। अॼु प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए थो। जेको प्रोग्राम में असां तव्हांखे मुल्क जो ओवरऑल जेको आहे हुकूमती दावाऊं ऐं ओवरऑल इक़्तिसादी मंज़रनामे बाबति आगाह कयो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नश खे इजाज़त सदाईं गॾु।